नाज़रीन, घोटकी के गज़ाली कॉलेज में प्रिंसिपल मोहम्मद हसन खोसो की मेज़बानी में आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन पारां प्रोग्राम मुनक़द कयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था एहसान कलवड़ जी ही रिपोर्ट। नाज़रीन, घोटकी जी गज़ाली कॉलेज में अफ़समा तंज़ीम पारां एक प्रोग्राम मुनक़द किया वियो आहे। प्रोग्राम में अफ़समा तंज़ीम के अगवाणनि मुख़्तलिफ़ ख़ानगी स्कूलन के मालिकनि उस्तादनि समेत शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई आहे। हिते मौजूद आयल मेहमाननि ऐं अफ़समा तंज़ीम के अगवाणनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। कि तालीमी इदारों को के जो भी मसाइल हैं, मैं बताऊं तालीमी इदारों के जितने मसाइल हैं उतने शायद किसी और सूबे में ना हो, क्योंकि हुकूमत ने कभी भी तालीमी इदारों को ना प्रायोरिटी दी है और ना तरजीह दी है किसी भी चीज़ में, और इसके साथ साथ जो है ना हमें फैसिलिटेट किया है। हम सेल्फ हेल्प बेसिस पर जो है वो अपना काम कर रहे होते हैं। तो इसलिए जो हमारी एसोसिएशन का मकसद ही यही है कि हम तालीमी इदारों को तहफ़्फ़ुज़ दें। स्कूलन जी जेके मसाइल आहिनि असांजा उन्हनि खे हल करण लाइ असांजी तंज़ीम फ़ाल रोल अदा कंदी। जॾहिं बि इशूज़ जेको आहे उहो कलेक्टिवली कंहिं फोरम ते वठी वञिबा आहिनि त उन्हनि जो वॾो फ्रूटफुल रिज़ल्ट थींदो आहे। ऐं मां सम्झां थो त हीअ जेकी नई काबीना उहा कैबिनेट आहे असांजी, उन ओथ टेकिंग सेरेमनी जो प्रोग्राम थियो आहे। इन खां पोइ असांजा स्पेशली मसाइल जेको आहे उहो थ्रू प्रॉपर चैनल जेके बि कंसर्न अथॉरिटीज़ आहिनि, एजुकेशन डिपार्टमेंट आहे, इफेक्टिवली ओसि ताईं वेंदा ऐं उहे इन शइ खे जेको आहे ॿुधंदा बि सही। छाकाणि त अदरवाइज़ जेकॾहिं तव्हां फर्दनि पंहिंजा मसाइल किथे खणी वञो त उहो एतिरो सुठो जेको आहे उहो रिज़ल्ट न ईंदो आहे। ऐं मां सम्झां थो त हाणे इनशाला जेके बि इंफ्रास्ट्रक्चर जा, एकेडमिक्स जा या जेको आहे मैनेजमेंट जा इशूज़ आहिनि उहे जॾहिं कंहिं फोरम ते प्रॉपर तरीक़े सां खणी वञिबा त उहे हल बि थींदा। हिन अॼु जो जेको प्रोग्राम हुयो उन में तालका घोटकी जी जेकी ओथ टेकिंग सेरेमनी हुई जंहिंमें मां तालका प्रेसिडेंट सिलेक्ट थियो आहियां। असांजो मक़सदु प्राइवेट स्कूलनि में यूनिटी क़ाइमु कराइणु आहे, उन जे इशूज़ खे रेज़ करणु आहे, उन जे इशूज़ जी सॉल्यूशन जी तरफ़ वञिणो आहे ऐं उन्हनि में जेके इदारनि जे तरफ़ां हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ जे तरफ़ां जेके प्राइवेट इदारनि सां नाजाइज़ियूं थियनि पियूं उन्हनि नाजाइज़नि खे रोकणु आहे। साईं फ़ाइदो इहो रसंदो त छाकाणि जीअं असांजे साईं हराबर जेको आहे तारिक शाह साहिब जन ॿुधायो त असांजे हवाले सां जेको आहे एजुकेशन जी प्रोडक्ट थींदी, उन सां टैक्स वग़ैरह जो मसइलो आहे या उन सां गॾोगॾु जेके हाणे किरोना में स्कूल बंदि पिया थियनि ऐं उन हवाले सां जेको आहे असांजे स्कूलनि खे वॾो लॉस पहुतो आहे। ऐं उन सां गॾु जेको आहे सो असांजो अफ़समा आल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन जेका आहे इन्हनि में तरक़ी करण जे लाइ जेको आहे अहम किरदारु हूंदो।